अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला मिस्ल लहु वला मसील लहु वला शिबिय लहु वला शबिय लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व नबियना व हबीबना व नबियना व हबीबना व नबियना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अल्लज़ी अरसलहु इला काफ़्फ़तल लिन्नासि बशीरा बशीरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इल्ला तन्सुरू फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू इज़ अख़रजहुल्लज़ीना कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। समूरी जमात से गुजारिशा दिल जे गराइन सां ईमानी जज्बे सां दिल जे खुलूस सां वॾे आवाज़ सां बिनी जहान जे सरदार नूरनि ऐं नारनि जे सरदार ख़ाकिन जे सरदार सूंहं भरनि ऐं हसीननि जे सरदार मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दिल जे गहराइन सां ईमानी जज्बे सां वॾे आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़णु फरमायो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
अजीज़ान गिरामीन बिरादरान इस्लाम, ॻोठ अली मोहम्मद गडाणी जो गयूर मुसलमानों ऐं गिरद नवाजा मुसलमानों ज़िले घोटकीअ जा ऐं भर पासे जे मुसलमान जे मथों अॼु अल्लाह ताला जी वॾे में वॾी महिरबानी ऐं बाज थी रहीम रहम करण फरमायो, करीम करम करण फरमायो, बाजारे बाज फरमाई जो एडो वॾो इज्तिमा अवां असांखे नसीब फरमायो। इन इज्तिमा में असां तहांजी शिरकत अल्लाह जी मेहरबानी सां ऐं बाज सां नसीब थी। जिन गरजानी जो जिन इज्तिमा जो सिंगार ऐं मेहमान ख़ास कि अल्लाह ताला जो कलाम पाक नजर अची रहियो। असां तहां समूरा इन कुरान शरीफ़ जे लाइ गॾु थिया आहियूं। असुल मेहमान ख़ास इहो आहे जिनके करे हेॾो तकल्लुफ़ करे वॾी जदोजहद करे मुजाहिदन जलसो रखायो आहे जीअं हर साल रखाईंदा आहिनि। इहो उहो कुरान शरीफ़ जो जलसो आहे ये उन रहमत ऐं बरकत वारे अज़ीम किताब जो जलसो आहे, गॾिजाणी आहे, इज्तिमा आहे जिनके लाइ मुझे आका साईं मुझे रब साईं नूरन ऐं नारन जे सरदार खाकिन जे सरदार सूंहं ऐं हसीनन जे सरदार मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾी तारीफ़ ऐं वाखाण बयान फरमाई। फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरान हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सोनन जे सरदार हसीनन जे सरदार मिठे नाले वारे मोहम्मद करीम अम्मा आमना जे लाल फरमायो भले में भला उहे माण्हू जो पंहिंजनि गरजाननि खे इन रहमत ऐं बरकत वारे कुरान शरीफ़ सां सिंगारनि था। अल्लाह ताला उन्हनि जी दुनिया भी भली तो करे त आख़िरत भी संवारे तो छॾे। ये वॾी अल्लाह जी मेहरबानी आहे जो असां तव्हांखे अहिड़ी इज्तिमा में अहिड़ी मीटिंग में शिरकत करण जी अल्लाह ताला तौफीक नसीब फरमाई। जो इन इलाइक़े जे तव्हांजे जमियत उलमा इस्लाम तालके जे हिसाब सां तोणी यूनिट जे हिसाब सां वॾे में वॾी मेहनत करे वॾे में वॾी जदो
भई अॻिते तमामु घणी जाइ पई आहे पोयों वीचारा ॾिसी वरी मोटी था वञनि त जाइ उहे न आहे बि थकिजी पवंदासीं तंहिंखां छो वञूं इहो तव्हांखे सवालु मिलंदो सभु सुरी अचो अॻिते वॾी जाइ आहे तमामु सभु सुरी अचो महिरबानी करे जॾो क़ुर शरीफ़ जो वेझो ईंदो ओॾी अलाह जी तव्हांजे मथां रहमत वसंदी छो त 24 कलाक क़ुर शरीफ़ जे मथां अलाह जी रहमत वसे ई वसे थी जेके क़ुर शरीफ़ जे वेझा थिया अलाह साईं उन्हनि जे मथां बि पंहिंजी रहमत जी वॾो फुड़ी बरसाति वसाइण जो इरादो फरमाए मन न मन तव्हां असांजूं झोलियूं रहमत सां पुर थी वञनि अलाह साईं असांखे दुनिया ऐं आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए ऐं हिन जलसे खे अलाह ताला कामयाब फरमाए ॿिन्ही जहाननि में कामयाबी नसीब फरमाए जिन वीचारनि एॾो इंतज़ाम करे एॾो ख़फ़ो करे एॾी जदोजहद खां पोइ एॾो प्रोग्राम रखायो अथऊं अलाह ताला इन जे इज्तिमा खे इन जलसे खे क़बूल फरमाए ऐं जाइज़ मुरादूं सभिनी जूं पूरियूं फरमाए मुश्किलातूं सभिनी जूं आसान फरमाए आहे इहा रहमत ऐं बरकत वारो क़ुर शरीफ़ जंहिं हिन जो दग वरितो उन्हीअ जा बेड़ा पार जमियत उलमा इस्लाम उहा तंज़ीम आहे उहो प्रोग्राम खणी आई आहे जो मतिलब ऐं मक़सद इहो आहे त अलाह जी धरतीअ ते अलाह जो निज़ाम क़ाइमु इहा सियासी जमात छड़ो न आहे बल्कि इन सां गॾे में गॾु वॾे में वॾी हिकिड़ी मज़हबी जमात आहे तंहिंजे करे इन जो साथ जो वॾो हिकिड़ो इज्तिमा रखियो वियो आहे जमियत उलमा इस्लाम खे 100 साल पूरा थियण जे करे 3 ॾींहं इज्तिमा रखियो वियो आहे 7 तारीख़ 8 तारीख़ ऐं 9 ते जंहिंमें जुमे में इमाम काबा हज़रत शेख अब्दुर्रहमान सुदेस दामत बरकातन आलिया जुमू भी पढ़ाईंदा ऐं दुआ भी सभिनी मुसलमान जे लाइ घुरंदा छा एॾे अलाह साईं सभिनी जे मजमे जी एॾे वॾे करोड़ मजमे जी अलाह साईं दुआ हटाए छॾींदो केतिरा ई हिन में साले अलाह साईं जा बाना हूंदा केतिरा ई वली हूंदा मन न मन उन्हनि जे सदके अलाह ताला असांजे मथां बि महिरबानी फरमाए तंहिंजे करे इन इज्तिमा ते तयारी कयो पंहिंजा दोस्त अहबाब सभु तयारु करे इन प्रोग्राम में शिरकत कंदव त तव्हांखे दुनिया में त फ़ाइदो इहो मिलंदो जो काफ़िरनि खे ॾेखारींदव त असां सभु मुस्लमान पाण मुतफ़िक़ आहियूं इंशा अल्लाह ताला उहे ईअं ई भॼी वेंदा ऐं पाकिस्तान जी धरतीअ ते निज़ाम मुस्तफ़ा जारी थी वेंदो आख़िरत में भी अल्लाह ताला इन जो अजर तव्हांखे नसीब फरमाईंदो जो इमाम काबा जे पोयों निमाज़ नसीब थींदी मन न मन अल्लाह से उन जी दुआ खे क़बूल करे असांजा उमिरि जा गुनाह माफ़ करे ॾे अजीज़ो अहिड़नि प्रोग्राम कयो क़ुर शरीफ़ में अल्लाह ताला फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ वला तफर्रकू समूरा मुसलमान पाण में मुतफ़िक़ थी वञो धार धार न थियो फ़िरके वारीअ में न अचो फ़िरके वारीअ ते फैलाईंदो त नुक़सान में वेंदो जेतिरा भी मुसलमान हो पाण में मुतफ़िक़ थी करे इन क़ुर शरीफ़ जे रसीअ खे मज़बूतीअ सां वठंदा वेंदो तव्हांखे दुनिया में भी अल्लाह साईं कामयाब बणाईंदो त आख़िरत भी तव्हांजी संवारे छॾींदो पाण में मुतफ़िक़ थीजे त अल्लाह ताला जूं महिरबानियूं थींदी वेंदियूं रब साईं जी बाज थी वेंदी हो त गफ़ूर रहीम आहे हो त अरहमुर राहिमीन आहे
ओ तो वड्डे वड्डो मेहरबान है बाजारो आ उन्हें जी तो वड्डे वड्डी बाजा जो रहीम ता है करीम ता है पर अरहमुर राहिमीन भी आ जे अल्लाह से फरमायो ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। रहमुर राहिमीन बाजारो आ मेहरबाना वडे वडी अल्लाह से बाद मेहरबानिया वो तो बाना तो गोले बानन जे इंतजार में ठवा करे तो मुझे बानो मुखे सडो करे तो मां जियो कास उजीब दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशदून। तालियां दे तो सुभान अल्लाह आस्ते दा जो सुभान अल्लाह। गडाणी साहबन जो बता के भर थोरो खरायो आ ये ढो करे खादो तो डाढिया जो सुभान अल्लाह वडो सवाब जो सुभान अल्लाह चवण। हुजूर फरमायो जे शरो सुभान अल्लाह चई अल्लाह ताला उन्हें जे खाते में जन्नत में बाग तो हणी छॾे। एक दफ़ो सुभान अल्लाह चवण जी करे हिकिड़ो बाग वरी ॿियो दफ़ो सुभान अल्लाह कंदो तो वरी ॿियो बाग तव्हांजी जन्नत में अल्लाह ताला पिरापटी तो करे छॾे। तव्हांजा जन्नत में अल्लाह साईं खाता तो तैयार करे छॾे। हो तो रहीम आ हो तो करीम आ हो तो बाजारो आ उजीब दावत दाई इज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशदून। अब सही फरमायो ओ मुझा बानला केड़ा होला सिंजा बाना ता सब रब जा बनाओ केड़ा केड़ा हो तुम थे खणो असा सब अल्लाह सिंजा बानला रब सही तो फरमायो ओ मुझा बाना परेशान है गमगी नथी सडो कणो तुझो कमा जियो कणो मुझो कमा तू एक दफ़ो के सॾींदे मां 100 दफ़ो जवाब ॾींदो मां त हर सॾ जो सॾ हर सॾींदड़ जो सॾ ॿुधाई ॿुधां तो तोनी निंड पियो आ तोनी जाग में आ जहिड़ी बि जाग ते आ मूंखे सॾ करे तो मां जियो तो कयांसि। वाणियो आ हिंदू गैर मुस्लिम आ पंहिंजे पुट खे थो सॾे चवे तो या सनम निंड में आ गल में आ झूठा तो हणे भुल में ज़बान मुंह निकिरियो अथसि या समझ मथों अल्लाह से जवाब तो दे जियो मुंहिंजा बाना मलाइका सब परेशान थिया अल्लाह से तो पंहिंजे पुट खे थो सॾे तो हिनखे जीअ जो जवाब ॾिनो आ। रब साईं फरमायो बराबर मलाइको सॾे तो पंहिंजे पुट खे पियो हुयो तो निंड में तोणी जाग में हुजे तोणी निंड में हुजे मांखे सॾु कयो तंहिं मूंखे जीअ जो जवाब ॾियणो ई ॾियणो आ। पर आए तो गैर मुस्लिम आए तो वाणियो
तोने बुत खे बि सॾे उहो बि सॾु नथो ॾे तोने भुल में मूंखे सॾु कयो मां बि न ॼाण सॾु त हाणे मूं में बुत में कहिड़ो फ़र्क़ु रहियो आहे गैर मुस्लिम आहे त वाणियो आहे पर मूंखे सॾु कयो तंहिं तोणी भुल में तोणी जाग में तोणी निंड में मूंखे जीअ जो जवाबु ॾियणो ई ॾियणो आहे तव्हां त सभु मुस्लमान आहियो तव्हां त सभु हुज़ूर जी उम्मत आहियो तव्हांजे मथां त अल्लाह ताला वॾी महिरबानी कंदो वॾी अल्लाह असांजी बाज है वॾी करम नवाज़ी आहे सभिनी ॿारनि जे मथां पर ख़ुसूसन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां एॾियूं महिरबानियूं ऐं बाजा एॾी करम नवाज़ी जो ॿियूं क़ौमां गुनाह कनि थियूं त अल्लाह ताला उन्हनि खे वॾे वॾा अज़ाब थो चखाए कंहिं महिल ॾेॾरनि जी सूरत में कंहिं महिल पथरनि जी सूरत में कंहिं महिल तूफ़ान जी सूरत में कंहिं महिल सैलाब जी सूरत में पर अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां उन जे उम्मत जे मथां एॾी महिरबानी बाज़ करणु फरमाई जो इन्हनि वॾनि अज़ाबनि खां अल्लाह ताला बचाए छॾियो गुनाहगार दर कोई आहे मुंडीअ खां वठी असां पेरनि ताईं भरिया पिया आहियूं पेरनि खां वठी वरी मुंडीअ ताईं भरिया पिया आहियूं टिपटा लॻा पिया आहियूं पर तॾहिं बि अल्लाह ताला जी एॾी महिरबानी एॾी अल्लाह ताला जी बाज़ जो अल्लाह ताला फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ओ मुंहिंजा ॿार परेशान ऐं ग़मगीन न थियो जेॾा बि गुनाह कया अथव मां तव्हांजा गुनाह हिक ई झटके में माफ़ कंदोमांव मां रहीमा मां करीमा मां बाजारो मां अरहमुर राहीना मुंहिंजी वॾे वॾी बाजा जे ज़ानिया त ज़िना खां तौबा कर जे शराबिया त शराब खां तौबा कर जे व्याजिया त व्याज खां तौबा कर वरी नए सिर मां तोखे ॼण त आहे दुनिया में तूं हाणे आ सभु गुनाह मां माफ़ कंदोमांइ आख़िरत में बि तुंहिंजी भलाई भलाई ॾींदोमांइ त दुनिया में बि तोखे नाम ॾींदोमांइ तूबू इलल्लाह तौबतन नसूहा तौबा ताइब तूं थी दुआ तूं घुर त मां क़बूल कया है माफ़ी भी ॾेई छॾिया है जन्नत भी ॼाए छो परेशान आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे बुखारी शरीफ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असहाबा इकराम खे तव्हां खां अॻु में जेके माण्हू हूंदा हुआ उन्हनि मां हिकिड़ो हुयो जे 99 खून कया हुआ 99 खूननि खां पोइ उनखे पंहिंजे खून ते जेके खून कया आहिनि एॾा 99 उन ते पशेमान थियो ऐं तौबा ताब थियणु चाहे पियो हिकिड़े वॾे वॾे आलम ॾे वियो उन सां मशवरो कयईं ॾे ख़बर हाणे मुंहिंजा असीं गुनाह माफ़ कंदो अलाए न मां त हाणे माफ़ी थो वठणु चाहियां आलम सगोरे चयो तूं 99 खून कया आहिनि अलाह असीं कीअं माफ़ कंदई कातिल खे कावड़ाई देरी न कयो ने आलम सगोरे खे बि काती जो वराए ॾिने तलवार जो हंई त 100 खून पूरो थियो 100 खून खां पोइ हिनखे कंहिं ॿुधायो हिकिड़ो वॾे वॾो ॿियो आलिम आहे उन सां त वञी मशवरो करे आ जॾहिं ॿिए आलिम सां मिलियो उन खां इहा ॻाल्हि पुछा की हुन चयो छो न अलाह असीं माफ़ कंदो अलाह असीं जो महिरबान आहे
रब साईं तो अरहम राहिमीन आज तू सच्ची दिल से रब साईं को माफी घुरंदे तो गफूर रहीम ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम। रब साईं फरमायो मुझी रहमत मां ना उम्मीद न थी बाना मां त रहीमा करीमा बाजारा छो परेशान हलियो त अच मुंडे उन आलम सगोरे जी सलाह खे वठी हे बास जे लाइ वञे पियो पंहिंजा गुनाह माफ़ करण वञे पियो रस्ते में हिन जो मौत थियो आहे मौत त थियो हाणे अज़ाब वारा मलाइक बि आया रहमत वारा मलाइक बि आया पाण में झेड़ो पिया कनि हो पोइ चवे त मां असां हिनखे खणी करे दोज़ख जी बाहि में सटियूं रहमत वारा मलाइक चवनि पिया हे तौबा ताब थियण अचे पियो हाणे अल्लाह हिनखे माफ़ी ॾिनी आहे हाणे तंहिं करे असां हिनखे देरि न थिए हाणे जो हाणे खणी करे जन्नत में सोन भरी मलात जो मालिक बणायूंसि अञा पाण गुफ़्तगू में हुया रब साईं जो फ़ैसिलो अची वियो रब साईं फरमायो विड़ो न परेशान न थियो हाणे माप वठो जाॾे वञी रहियो हुयो यो 100 खून वारो जाॾे वञे पियो ओॾे बि माप वठो जाॾो अची रहियो हुयो ओॾो बि माप वठो जेको पासो नंढो थी पवे उन पासे ॾे उनखे विझो जंहिं नेकीअ जे पासे ॾे अची वियो हुयो थोरी बची हुई त हाणे हिनखे जन्नतुल फिरदौस नसीब कयोसि अञा ईंदड़ हुयो अञा रस्तो घणो हुयो नेकीअ जे तरफ़ होॾो थोरो सफ़र करे आयो हुयो त हिनखे दोज़ख में सटियो हाणे अञा माप वठण जे इरादे सां ई लॻा पिया आहियूं अल्लाह साईं जो हुकुम थियो धरतीअ खे धरती हाणे जो हाणे देरि न कर जंहिं पासे अची रहियो उहो नंढो थी वञे हो पासो वॾो थी वञे जीअं मुंहिंजा फ़रिश्ता माप वठनि त हे नेकीअ जी तरफ़ नंढो थी वञेसि जीअं हिन मुंहिंजे बाने खे मां पाण जी महिरबानी बाज सां सोन भरी जन्नत जो महलात जो मालिक बणायांसि एॾो रहीम आहे एॾो करीम आहे जो एॾो बाज़ारो देरि ई न थियसि हुनखे त छड़ो बहाना था खपनि हो त तव्हांजे इंतज़ार में वेठो आहे जेके 100 खून कया उन खे बि अल्लाह ताला जन्नत नसीब फरमाई गुनाह कया अथव हर कोई गुनाहगार आहे रब साईं खे परचायो हयाती ते कोई भरोसो ई न आहे अॼु आहे माण्हू सुभाणे हलियो वेंदो ओचितो मौत थी पिया आहिनि अवां यारो मुझे बाबे साईं शहीद अल्लाह अकबर हजरत मौलाना अलहाज रईसुल वाइज़ीन मुबल्लिग़ इस्लाम उस्तादुल उलमा शेखुल हदीस शेखुल तफसीर मौलाना अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह फानी जहान मूं लाॾाणो करे विया ओचितो हलिया विया अधु कलाक अॻु में मूंसां ॻाल्हायो हूं पुट अब्दुल सत्तार इहराम वठी रख छंछर ते हिते असांजी फ्लाइट हलिया हलंदासीं उमिरि ते पंहिंजो बि इहराम वठि मुंहिंजो बि वठिजांइ पर इहराम खे वरी दोहराए रखजांइ फैक्ट्रीअ मां अलाए कीअं ठाहिनि था अलाए उहे पलीत अलाए पाक इन करे ॿीहर दोहराए करे तयारु करे रखजांइ सुबुह जो जुमे जे ॾींहुं सवेरे तो निकिरी हलंदासीं कराची छंछर ते रवाना थी हलंदासीं मदीने पाक पर इहा बाबे साईं ख़बर त न हुई त मां हिन फानी जहान में हूंदुसि न अधु कलाक खां पोइ इहा ख़बर पई त बाबो साईं हिन जहान में न रहिया हैदराबाद मां अची रहिया हुया जलसे खां खेपुर जे वेझो पहुता अञा ठेड़ीअ में जलसो हुयो वरी शिकारपुर में जलसो वरी जलसनि ते पिया अचनि ओचितो ट्रैक्टर ट्राली साम्हूं अची वई ट्रैक्टर खां बचाईंदे टन हुयूं ज़मीन में गाड़ी कल्टी थी पई जो बजणा ॿिया रफ़ीक बाबा सां हुया उन्हनि खे कुझु बि न थियो अल्लाह ताला हयाती बा सलामत नसीब फरमाई
पर बाबे साईं जी हयाती खुटल हुई, देरी न थी, हलिया विया फानी जहान से। अदीज़ो ईअं माण्हू हलियो वेंदो, जंहिंजे करे पंहिंजे रुठल रब खे राज़ी कयो त अल्लाह ताला तव्हांजे मथां महिरबानी फरमायो। बाबे साईं खे जॾहिं ज़मीन ते पिया हुया खयो वियो, जंहिं खयो माण्हू उहे चवनि था त साईं खे पटको बि ईअं ॿधल हुयो ॼण हाणे ताज़ो पटको ॿधो अथऊं। अलाए कीअं गाॾीअ कल्टियूं ईंदियूं आहिनि, अलाए कीअं वरी गाॾीअ में किरिया आहिनि, पर हुज़ूर जी सुनत खे अल्लाह ताला बासलामत रखियो। इहे मथां चादर पाईंदा, वरी चादर बि उहो ई पाती पई ॼण साईं हाणे ॾिनी। अहिड़ो शहादत जो रुतबो हासिल थियो जो नबी साईं फरमायो जेके दीन जे कम सां वञी रहिया आहिनि, रस्ते में मौत थी वञे त इहो बि शहादत में लिखियो वेंदो। बाबे साईं खे धकु लॻो हुयो, मथे में पोयो, सॼी राति रखियोसीं तॾहिं बि रत हली पई, बंदी न थी। गुस्ल ॾिरायूं पिया तॾहिं बि रत हले पई, दफ़नायूं पिया उन महिल बि रत हले पई। हुज़ूर फरमायो इहा बि शहादत जी निशानी। इहे अज़ीम शहादत नसीब थियूं, इहे पिराए विया जन दीन जी ख़िदमत कई। जो तव्हां पाण ॾिठो लखनि जो मजमू, हिकिड़ो जनाज़ो वरी ॿियो जनाज़ो ॻोठ, ओतिरी ख़ल्क़ ओॾे बि। इहो छो इन जे करे अल्लाह ताला एॾी इज़त नसीब फरमाई जमात में, दुनिया में बि त आख़िरत में बि। छो त हिन 80 साल पंहिंजी ज़िंदगी हिन क़ुरान शरीफ़ जे मथां क़ुर्बान करे छॾिया, ॾींहुं राति हिन क़ुरान शरीफ़ जी ख़िदमत कंदा रहिया। अज़ीज़ो तव्हां असांखे बि घुर्जे त अल्लाह ताला खे राज़ी कयूं, रुठल रब खे राज़ी करे विझूं, परचाए विझूं। रहीमा करीमा बाज़ारो आहे, महिरबाना, काई ख़बर नथी पवे अलाए कॾहिं तो कंहिंजो मौत थिए। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर साह वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। फरमायो कुल्लु मन अलैहा फान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से राज़ी कयो, रुठल रब खे परचाए विझो। रब साईं फरमायो कोई न जहान में रहणो ई न आहे मूंखां सवाइ, मां ई हिन में रहंदुमि। तव्हां सभु फना थियण वारा हो, पोइ असांखे कहिड़ी वॾाई करणी आहे, कहिड़ो असांखे तकबुर करिणो आहे। जे असां वॾाई कंदासीं, तकबुर कंदासीं, नेस्त नाबूद थींदासीं। जो वॾाई वारो माण्हू ॾाढियां चओ अल्लाह साईं खे न वणंदो आहे, जो रब खे वॾाई वारो माण्हू न वणंदो आहे। निहारियो त साईं हज़रत यूनुस अलैहिस्सलाम वॾाई न कई, आजिज़ी ॾेखारे, इनकिसारी ज़ाहिर कई। अल्लाह साईं ऐलान कई तोणी नबी आहे, पर कुणो निकितो त हाणे अल्लाह साईं खे ऐलान थो करे ला इलाहा इल्लाह अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनल ज़ालिमीन। रब साईं एॾी महिरबानी कयसि यूनुस नबीअ जी। यूनुस हाणे हिन पाणीअ में घिरण तुंहिंजो कमु आहे, वरी बचाइण मां अल्लाह जो कमु आहे। हाणे जो हाणे मसीह खे हुकुम थो कयां तोखे सलामतीअ सां रखंदी, मसीह खाइजांइ न, हिनखे सलामतीअ सां रखजांइ। मसीह थी चवे जीउ मुंहिंजा साईं, हुकुम तो कयो आहे, इहो खणी मां कई आहे। असां एॾा अल्लाह साईं जा बेफ़रमान थी विया आहियूं जो ॿियनि जानवर ऐं मच्छूं ऐं ॿी मख़लूक़ात बि रब साईं जे हुकुम खे मञे थी। जेका असां अशरफुल मख़लूक़ात हूं उहे अल्लाह साईं जे असां मुतवजे नथा कयूं थियूं, रुठल रब खे अल्लाह साईं खे परचायूं नथा।
एॾा असां मगरूर बणिजी विया आहियूं। तव्हांखे मुबारकूं हुजनि जो तव्हांजे हिन जलसेगाह में मुबल्लिग़ इस्लाम मिठी आवाज़ जा मालिक उस्तादुल उलमा हज़रत मौलाना साईं सिबक़तुल्लाह जोगी साहब दामत बरकात आलिया पुॼी विया आहिनि। मां पंहिंजे मारूज़ात खे इजो ख़त्म कंदुमि। इंशाअल्लाह ताला साईं जन जो ईमान अफ़रोज़ बयान थींदो। तो मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, इंसान मगरूर न थिए, वॾाई न करे, तकबुर न करे, पंहिंजे अल्लाह साईं खे परचाए विझे। और जे वॾाई कई नूह अलैहिस्सलाम जे पुट वसाई उनखे दुनिया में भी सज़ा ॾिनी त आख़िरत में भी जहन्नम जो बल बणवाईंदो। निहारो त सही यूनुस नूह अलैहिस्सलाम ॾे हज़रत नूह अलैहिस्सलाम सभिनी खे बेड़े में विहारियो आहे। जाने निहारे तो हाणे मुंहिंजो पुट बेड़े में नाहे, साम्हूं बीठो आहे। पुट खे इलाज करे, ओ मुंहिंजा पुटड़ा, या बुनय्य अरकब माना वला तकुम मल काफिरीन। ओ मुंहिंजा पुटड़ा लिया असां गॾु बेड़े में सवार थी, काफ़िरनि सां गॾु न थी जाए। पुट जवाब तो दे, वॾाई कहीं, गुरूर कहीं, छा कहीं, तकबुर कहीं। तो नूह अलैहिस्सलाम जो पुट नबीअ जो वॾाई ऐं तकबुर में तो चवे सावी इला जबली यासमुनी मिनल माय। हलो बाबा तुझी जरूरत ही ना है, मुखे काई परवाह ही ना है, मां पांजो पाण बचा कंदो, चोटीअ जबल ते चढ़ी वेंदो तो पानी मुखे छा कंदो। गुरूर कहीं, वॾाई कहीं, तकबुर कहीं। नूह अलैहिस्सलाम फरमायो ला आसिमुल यौम मिन अम्रिल्लाहि इल्ला मर रहिम। ओ पुटड़ा एडो बेहया न थी, अरे तोखे अल्लाह सिंह अज़ाब खां काई शइ बचाए न सकंदी। जो तो जो वॾे में वॾो अल्लाह सिंह जो अज़ाब आहे, कोई भी नथो बची सघे, मतलब मगर जंहिंते अल्लाह से रहम फरमाए, बाज फरमाए। अञा ईअं ॻाल्हाइण में हुआ, पाण में कचहरीअ में हुया। हिकिड़ी अहिड़ी सहूलियत हुई जो क़ुरान शरीफ़ में अल्लाह से बयान कयो, वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन। मौज जो अची वई, नूह अलैहिस्सलाम हिकिड़े पासे, किनान ॿिए पासे। किनान ॿिए पासे हलियो वियो। नूह अलैहिस्सलाम ॾिठो त मुंहिंजो पुटु तड़पे थो, मरे थो, साह निकिरण वारो अथसि। परेशान थियो नूह अलैहिस्सलाम, रड़ियूं ऐं दाहूं तो करे, रोए तो, अखियुनि मां पाणी था वहनि। केरु ॾिसी सघंदो पंहिंजो बच्चो मरंदे? केरु ॾिसी सघंदो पंहिंजो बच्चो बाहि में सड़ंदे? केरु ॾिसी सघंदो पंहिंजो बच्चो पाणीअ में गोता खाईंदे? केरु ॾिसी सघंदो पंहिंजो बच्चो जबल तां किरंदे? नूह अलैहिस्सलाम रड़ियूं तो करे, दाहूं तो करे। इन्नबनी मिन अहली व इन्न वादकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। ओ अल्लाह से मेहरबानी फरमाए तो मुझे बचड़ो आ, मुझे जान जो टुकड़ो आ, इन जे मथों मेहरबानी फरमाए। तू तो रहीम आ, तू तो करीम आ, तू तो बाजारो आ, तू तो मेहरबान आ। तो चयो हो तो तुझे खानदान के बचाईंदो से, तो मुझो अहला, मुझो बचड़ो आ, छो न बचाएसी? फरमाए काल या नूह लैस मिन अहल। खबरदार थी नूह, इन्हें मां तुझे बचड़े के तुझे खानदान में ही कटे छड़ियो।
तोखे जेको मां बचलो नसीब कयो मां पुट जो रिश्तो ॾिनो मां उन रिश्ते मां ई ख़त्म कयो मां अल्लाह ने छो ख़त्म कयो थी भला छो कहिड़ो कसूर आहे हिन जो इन्नहू अमलुन गैर सालिह हिन जा कम ख़राब हुया बुशरा हुया तॾहिं मां अल्लाह हिन खे इहा सज़ा दुनिया में ॾिनी आहे फला तसअलनि मा लैस लक बिही इल्म ख़बरदार थी जाए नूह जे अहिड़ा सवाल कंदे पंहिंजे बच्चे जे लाइ दुआऊं घुरंदे आहे त उहो गुनाहगार बदकार मां हुनखे सज़ा ॾिनी आहे पर हर हर इहे सवाल कंदे त मां अल्लाह साईं तोखे बि इन्हनि मञा कंदो मां इन्नी अयज़ुका अन तकून मिनल जाहिलीन तोखे बि मां इन्हनि मञा करे छॾींदो मां तोखे दुनिया ऐं आख़िरत में भलायूं त ॾिनियूं त मां पर जेकॾहिं तूं बि इन जे लाइ दुआऊं घुरंदे तोखे बि मां इन्हनि मञा करे छॾींदो नबीअ खे दड़को मिलियो आहे पंहिंजे बच्चे खे नबी न बचाए सघियो तव्हां असां कीअं बची सघंदासीं अल्लाह असांखे राज़ी कयो ॾुठल रब खे परचायो उलमा इकराम तमामु घणा आहिनि हज़रत साईं पुॼी विया आहिनि जोगी साहब ईमान अफ़रोज़ बयान उन्हनि जो थींदो अॼु मौज़ू हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पर मुख़्तसिर टाइम हुजण जे करे तक़रीर जामे थींदड़ जे करे उहो मौज़ू न खणी सघियासीं वरी कॾहिं कंहिं मौक़े ते अल्लाह ताला तौफ़ीक़ ॾिनी शिरकत जी त उहो बयानु कबो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला उहो हुयो जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गार में बि गॾु हुयो सफ़र में बि गॾु हुयो हिजरत बि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु कई जंहिंजी तारीफ़ ऐं वाखाण कंदे अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून ये कामयाब थी विया अल्लाह से मेहर थी हुई अरे हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजनि कुलनि मुबारकनि ते खणी करे पंहिंजे हुज़ूर खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गार में आरामी करायो अथऊं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे गोॾे ते सुम्हिया पिया हुआ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खूड़ी सोराख़ जे मथां हुई नांग ओचितो चक हुयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां ॻोढ़ा वई आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक कतर ते किरिया हुज़ूर जागी पिया हे छा थी वियो आहे हज़रत अबू बकर फरमायो साईं का बला आहे जेका तोड़े अचण जी कोशिशि करे थी मां हुनखे रोके वेठो आहियां साईं मुंहिंजे पेर खे ॾंगे विधो अथई एॾी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी क़ुर्बानी साईं जन फरमायो अबू बकर खुड़ी तोड़े कर लिब मुबार मुखियूं दुआ घुरियूं अल्लाह साईं इन जी खुड़ी खुड़ियुनि जहिड़ी बणाए रब साईं दुआ क़बूल करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी खुड़ी खुड़ियुनि जहिड़ी बणाए छॾी हुज़ूर जी दुआ आहे का मामूली ॻाल्हि त न आहे एॾो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो मान ऐं शान वाखाणा हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं गार में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वठी वियो त पहिरियां पाण हुया मथां का बला हुजे मथां साईं खे तकलीफ़ अचे ऐं जॾहिं गार में आरामी थिया त कबूतरी आना लाथा वरी कोरीड़े तानी हई जो ज़ालिम जॾहिं आया पहिरूं पहिरां खणंदा ॾिसूं त गार में त कोई आहे ई न छो त एॾी वॾी तानी लॻी पई आहे हे त नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पाण खे नबी थो सॾाए इन खां बि अॻु में इन जे पैदा थियण खां अॻु में हीअ तानी लॻी पई आहे एॾी वॾी तानी आहे अल्लाह ताला इन तानी ऐं कबूतरीअ में बि एॾो कमु वरितो जो कबूतरी आना लाथा उहो जेका तानी कोरीड़ो हीअ तानी हणंदो वियो इहो ठाहींदो वियो साईं ॼारो एॾो ॼारो थुलो ठाहियो ज़ालिम ॾिसी हैरान थी विया काफ़र भॼी विया हेॾे काॾे वेंदो मोहम्मद हुनजो गुलाम हेॾे त को वञी नथो सघे हे त मोहम्मद खां अॻु में ई तानी लॻी पई आहे कोरीड़ो लॻो पियो आहे हेॾे कंहिंखे ताक़त ई न आहे जो अची सघे इहो अल्लाह साईं कबूतरनि मां कमु वरितो कोरीड़े मां कमु वरितो अल्लाह साईं कंहिंजी परवाह नथो रब साईं कमु वठे त ॿी मख़लूक़ात खां वठी थो सघे निहारे साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी
मदद जे लाइ अल्लाह ताला मशरनि जी फ़ौज मोकिली। निहारो सयूं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला बाहि में जॾहिं निमरूद विधो, अल्लाह साईं जी एॾी महिरबानी बाज थी वई। रब साईं बाहि खे रोकियो, या नार कूनी बरदं व सलामन अला इब्राहीम। ओ भाई इब्राहिम अलैहिस्सलाम जो सलामती वारी थी वञाए। इब्राहिम खे साणी जाए बि न, एॾो थधो बि न कजांसीं मथां थधि में तकलीफ़ अचे। सलामन अला इब्राहीम, सलामती वारी थी वञाए। भाउ चयो साईं तूं दिलि जाए कर, रब साईं तुंहिंजो हुकुम आहे, मां जियो कयो आहे। ॿियनि जे लाइ मां बाहि आहियां, पर इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ बाग़ आहियां। असांजी कहिड़ी परवाह अलाह असांखे, न असांजी निमाज़ जी अलाह असांखे परवाह, न असांजे रोज़े जी अलाह असांखे परवाह, न असांजे हज जी अलाह असांखे परवाह, न असांजे ज़कात ॾियण जी रब खे परवाह। इहा त असांजे मथां महिरबानी थो फरमाए जो अहिड़ा अमल साले अलाह असांखे नसीब थो फरमाए। ॾिसो रब खे राज़ी कयो, पंहिंजे अलाह असांखे राज़ी कयो, अलाह ताला तव्हांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए। जेके मां अल्फाज़ ॻाल्हाया अल्लाह असां क़बूल मंज़ूर बणाए। व आख़िर दावाना अनिल